अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे टॉप 10 सिंधी जा जेके अदाकार हुए तव्हांखे ॾसींदा ई त वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा रहंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा। त असां जेको 10 नंबर ते रखियो आहे सिंध जो बहितरीनु सुठो अदाकार रखियो आहे, उहो आहे मज्जू सताड़ा खे। उन खां पोइ असां रखियो आहे ज़ाहिद सिद्दीकीअ खे 9 नंबर ते। हीअ बि ज़ाहिद सिद्दीकी हिकु सिंधी ऐं बहितरीनु अदाकार। उन खां पोइ सिंध जो बहितरीनु दिलावर ख़ान, जंहिंखे सिंधी माण्हू जंहिंखे सॾींदा आहिनि अब्बास गुलोदियाणी। उन खां पोइ असां रखियो आहे सिंध जो बहितरीनु मुंहिंजो फेवरेट ज़ुल्फ़कार बुर्दी। उन खां पोइ असां रखियो आहे आज़म एंगल। हीअ बि सुठो ऐं बहितरीनु सिंध जो अदाकार आहे सिंधी ड्रामनि जो। उन खां पोइ असां रखियो आहे उम्मीद अली कलवट। हीअ बि जंहिंखे पतर दुनिया में घणी शोहरत मिली। उन खां पोइ आज़ीज़ शांगी, डायरेक्टर पतर दुनिया जो। उन खां पोइ सिंधी बहितरीनु अदाकार सैयद निसार शाह। ऐं असां जेको ॿिए नंबर ते रखियो आहे उहो आहे असद अली कुरैशी। हीअ बि हिकु सिंधी फिल्मनि ऐं ड्रामनि जो बहितरीनु अदाकार आहे। ऐं आख़िरी नंबर ते असां जेको पहिरें नंबर ते रखियो आहे सिंध जो बहितरीनु जेको हाणे हिन दुनिया में न आहे रहियो, लाला अब्दुल हुसैन सारियो। हीअ सिंध जो बहितरीनु अदाकार आहे। हिन खे काफ़ी शोहरत मिली पतर दुनिया ड्रामे में। त हीअ हुई अॼु जी वीडियो।